अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊँगा यहाँ पिरियागुल सबका पहली नजर हेडलाइंस थे। न्यूयॉर्क नई तारीख लिखी छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप की सख्त मुखालिफ़त बावजूद ज़ोहरान ममदानी न्यूयॉर्क जो पहिरियों मुसलमान मेयर चूंडिजी वियो। डेमोक्रेट सोशलिस्ट ज़ोहरान ममदानी 4,86,741 वोट खणी तारीख़ी कामयाबी माणी। 2001 खां पोइ न्यूयॉर्क जो मेयर जी चूंड में वोटनि जो रिकॉर्ड टर्न आउट। फतेहबाद हामियन के ख़िताब में ज़ोहरान ममदानी चयो आहे त ट्रंप पारां अरबपति माण्हुनि खे टैक्स छूट ॾियण वारो करप्ट निज़ाम ख़त्म कंदासीं। न्यूयॉर्क पनाहगीरनि जो शहर आहे ऐं रहंदो न्यूयॉर्क में मोरोसी सियासत जो ख़ात्मो आणे छॾियो मुस्तक़िल असांजे हथनि में आहे। असां ॿुधाए छॾियो आहे त ट्रंप खे कीअं शिकस्त ॾियणी आहे। न्यूयॉर्क में अहिड़ी हुकूमत ठाहींदासीं जेका सभिनीनि जे लाइ फ़ाइदेमंद हूंदी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त रिपब्लिकन जी शिकस्त जा 2 कारण आहिनि। हिकु कारण इहो त आऊं बेल्ट में न हुयसि ऐं ॿियो इहो त शटडाउन आहे। अॻूणे अमरीकी सदर बाराक ओबामा डेमोक्रेटिक उम्मीदवारनि खे कामयाबी ते मुबारकबाद ॾींदे चयो आहे त अञा घणो कमु रहियल आहे। डेमोक्रेट्स जो मुस्तक़बिल रोशन नज़र अची रहियो आहे। नाणे वारी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF जो बोर्ड स्टाफ लेवल मुआहदे जी मंज़ूरी दिसंबर में ॾींदो। मईशत में निजी शोबे जो किरदारु अहम आहे। पैदावार ते ॿधल मुआशी तरक़ी ही असल तरक़ी आहे। कराची में फ्यूचर समिट खे ख़िताब कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त पाकिस्तान जी मईशत दुरुस्त रुख में आहे। मईशत जी बहितरी लाइ सुधारा आणे रहिया आहियूं। क़ौमी आमदनी वधाइण लाइ टैक्स नेट वधायो आहे। अमरीकी रियासत केंटकी में कार्गो जहाज़ किरी तबाह हादसे में 4 ॼणा अजल जो शिकार, 11 ज़ख़्मी, फौतन चौक वंदड़ जो ख़दशो। अमरीकी मीडिया मूजिब एयरलाइन कंपनी जा 2 मुलाज़िम लापता आहिनि। हादसे बाद केतिरनि इमारतनि में बाहि भड़कियो थिए। इमदादी कार्रवाइयूं जारी। अमरीकी मीडिया जो वधीक चवणु आहे त कार्गो जहाज़ में 2,80,000 गैलन तेल हो। वाक़े जी जांच शुरू कई वई आहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद खे परॾे वञण खां रोकियो वियो। अवामी मुस्लिम लीग जे सरबराह इस्लामाबाद एयरपोर्ट ते रोकियो वियो। शेख रशीद चयो आहे त लाहौर जी अदालत मूंखे ॿाहिरि वञण जी इजाज़त ॾिनी। उमिरि लाइ वेंदे रोकियो वियो आहे। तौहीन अदालत जी दरख़्वास्त दाख़िल कंदसि।